मकामी ॻोठाणनि नूर मोहम्मद तात्यार, अली असगर तात्यार, गुलाम रसूल आमड़ो, ॼाड़ू आमड़ो, उमर नाहियो ऐं ॿियनि प्रेस क्लब घारो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त करीम बख्श उर्फ जावेद जोखियो असांजे ख़िलाफ़ गुज़िरियल साल खां कूड़ा केस दाख़िल करे असांखे तंग करे रहियो आहे। ताज़ो 31 अक्टूबर ते डॉक्टरनि खां कूड़ो सर्टिफिकेट वठी पुलिस सां मिली भगत करे असांजे ख़िलाफ़ झेड़े जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जॾहिं केस में कराची जे 2 अहिड़नि माण्हुनि खे शामिल कयो वियो आहे जिन सां असांजो को बि तालुक़ न आहे ऐं न वरी को झेड़ो थियो आहे। जावेद जोखियो इन खां अॻु बि असां ते कूड़ा केस दाख़िल कया, जिन मां हिकु केस कूड़ो थी वियो, बाक़ी हलनि पिया। ॻोठाणनि वज़ीर सिहत खां मुतालबो कयो आहे त रूरल हेल्थ सेंटर घारो मां जारी थियल कूड़ी मेडिकल सर्टिफिकेट जी मेडिकल बोर्ड ज़रिए जांच कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।